नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जी चूंड में बाक़ी ॿ ॾियारा वञी बचिया आहिनि। घोटकी अंदरि ॿिनि पैनलनि, सिंध लॉयर्स पैनल ऐं प्रोग्रेसिव लॉयर पैनल में सख़्तु मुक़ाबिलो। ॿिन्ही पैनलनि पारां वर्क जो सिलसिलो पिणु तेज़ करे छॾियो। हिन हवाले सां घोटकी बार ॿारियां सिंध लॉयर्स पैनल पारां हिकु तक़रीब सीनियर वकील आसिफ धारेजो जी मेज़बानी हेठि मुनक़द कई वई है, जंहिं में सिंध लॉयर्स पैनल जी सदारती उम्मीदवार वज़ीर अहमद घोटरो, नायब सदर गुलाम यासीन नाइच, जनरल सेक्रेटरी शाहनवाज़, एडवोकेट लाल बख्श घोटरो, मुश्ताक अली चन्ना ऐं ॿियनि शिरकत कई है। इन मौक़े ते सिंध लॉयर्स पैनल जे सदारती उम्मीदवार वज़ीर अहमद घोटरो ऐं ॿियनि अॻवान ॻाल्हाईंदे चयो त इंशाअल्लाह 24 डिसंबर ते सिंध लॉयर्स पैनल वॾी लीड सां कामयाबी माणींदी। हिननि चयो त असांजे पैनल हमेशह घोटकी जे वकीलनि जे जाइज़ मसइलनि जे हल लाइ भरपूर जाखोड़ियो आहे। हाणे बि वकील भाइरनि जी मदद सां कामयाबी माणे हक़ ऐं सच जो साथ ॾींदासीं ऐं हर जाइज़ मसइले में वकील भाइरनि सां गॾु हूंदासीं। इन मौक़े ते सिंध लॉयर्स पैनल जे जनरल सेक्रेटरी जे उम्मीदवार सीनियर वकीलनि खे घोटकी बार जे लाइब्रेरी लाइ 3 लाख जो चेक पेश कयो ऐं पंहिंजो 4 हिसनि जो प्लाट वकील बिरादरी जी कॉलोनी लाइ ॾियण जो ऐलान कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।